سمجھ میں ॻाल्हि अचेव थी पर जेके दोस्त चवनि था न असांखे क़ुरान 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 ॿुधायो हदीस खे बि कोन था मञूं घणा ईअं बि चवनि था हदीस खे बि अबा ॻाल्हायो छो नथा हदीस बि चवनि था असांजे लाइ काफ़ी न आहे असांजे लाइ क़ुरान काफ़ी आहे पर आउं तव्हांखे ॿुधायां त हिन क़ुरान जे बारे में बि जितां ख़बर पई त उहा हदीस ई अथई आहे या न आहे غار حرا मां मुंहिंजा महबूब निकिता غار حرا मां मुंहिंजा महबूब जेॾी महिल निकिरी आया 5 आयतूं आयूं इक़रा बिस्मि रब्बिक الذी خلق خلق الانسان من علق اقرأ وربك الاكرم الذي علم بالقلم जेॾी महिल इहे आयतूं नाज़िल थियूं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोटी आया पंहिंजनि ग़ुलामनि खे अची ॿुधायूं इक़रा बिस्मि रब्बिक الذी خلق ग़ुलाम पुछनि पिया महबूब इहो छा आहे ॿुधायो छा सहाबनि खे हिन क़ुरान जे बारे में अॻु में ख़बर हुई छा ग़ुलामनि खे ख़बर हुई त हीउ क़ुरान आहे हीउ अल्लाह रब्बुल आलमीन जो किताब आहे जेॾी महिल मुंहिंजे महबूब पंहिंजे ज़बान मुबारक मां पंहिंजनि लफ़्ज़नि जे ज़रिए ॿुधायो ऐं मुंहिंजा ग़ुलामो अॼु माते क़ुरान नाज़िल थियो आहे ऐं हीअ जेके आयतूं तव्हांखे ॿुधायां थो इहे 5 आयतूं पहिरियों क़ुरान जूं आयतूं आहिनि जेके मुंहिंजे मथां नाज़िल थियूं आहिनि हीउ तव्हांजो क़ुरान थो हदीस चवंदो छा खे आहे चाचा हदीस चइबो छा खे आहे हदीस चइबो आहे जेका ॻाल्हि मदीने वारे मीर जे ज़बान मां निकिती हुजे जेका ॻाल्हि मदीने वारे मीर बयानु कई हुजे या जेको फेल मदीने वारे मीर कयो हुजे जेको अमल मदीने वारे मीर कयो हुजे उनखे हदीस चयो वेंदो आहे हीअ हदीस न आहे त ॿियो छा आहे क़ुरान जे बारे में बि महबूब पाण थो ॿुधाए त हीउ क़ुरान अथव कंहिंखे ख़बर हुई छा सिद्दीक़ अकबर खे ख़बर हुई त इक़रा बिस्मि रब्बिक الذी खलक़ छा आहे छा सिद्दीक़ अकबर खे ख़बर हुई छा फारूक आज़म खे ख़बर हुई छा उस्मान ज़िन्नूरैन खे ख़बर हुई छा मौला काइनात हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा खे ख़बर हुई त हीउ क़ुरान आहे हीउ अल्लाह जे महबूब खे किताब मिलियो आहे हीउ आख़िरी किताब आहे छा क़ुरान खे त छॾियो पर क़ुरान खां अॻु में अल्लाह जे बारे में बि कंहिंखे ख़बर हुई छा ख़ुदा जे बारे में बि जेकॾहिं ख़बर पई असां तव्हांखे त उहो बि महबूब जे थ्रू महबूब जे ज़बान जे ज़रिए ॻाल्हि इहा ई कोन था वॾा बेक़दर आहे या न आहे ग़लति ॻाल्हि कया चइजो त मौली साहिब ग़लति था ॻाल्हि कयो छा अॻु में अल्लाह रब्बुल आलमीन जे बारे में कंहिंजी ख़बर हुई कंहिंखे ख़बर हुई त अल्लाह केरु आहे असांखे कंहिं ख़लक़ियो आहे अॻु में बि ॿिया माण्हू हुया न के चंड जी पूॼा कंदा हुआ के सितारनि जी पूॼा कंदा हुआ के ठगियनि जी पूॼा कंदा हुआ के छाखे पूॼींदा हुआ त के छाखे पूॼींदा हुआ कंहिंखे का ख़बर ई कोन हुई त असांजो रब कहिड़ो आहे असांजो ख़ालिक़ कहिड़ो आहे असांजो मालिक कहिड़ो आहे असांजो ख़लक़नहार कहिड़ो आहे अदा जेकॾहिं ख़ुदा जे बारे में असां तव्हांखे ख़बर पई महबूब जे ग़ुलामनि खे ख़बर पई सहाबनि खे ख़बर पई त उहा बि महबूब जे ज़बान जे थ्रू महबूब जे हदीस जे थ्रू अॼु तव्हां चओ था त हदीस जी बि असांखे ज़रूरत कान्हे फिलाणी हदीस ज़ईफ़ आहे फिलाणे हदीस जो रावी मुस्तनद न आहे फिलाणे हदीस ते असांखे एतबार न आहे असांजे लाइ क़ुरान काफ़ी